अस्सलाम वालेकुम, दिस इज़ अब्दुल गफ़ार एंड वेलकम टू कंप्यूटर क्लास। अच्छा त तव्हां पेज लेआउट में पढ़ी चुका आहियो थीम्स ग्रुप ऐं उन खां बाद में अॼु जेको आहे उहो आहे पेज सेटअप ग्रुप। ठीकु आहे, त पेज सेटअप ग्रुप में छा थींदो आहे ऐं इन मां तव्हां कहिड़ा कहिड़ा जेके आहिनि जेके ऑप्शन्स आहिनि उहे तव्हांखे उते मिलंदा आहिनि पेज में। त सभ खां पहिरियां पेज ग्रुप जेको आहे हूंदो आहे उहो सॼी जेको आहे प्रॉपर्टीज़ हूंदो आहे पेज जो। ठीकु आहे, माना पेज मां जेका बि शइ थींदी आहे उनखे जेको आहे उन ते मुश्तमिल हूंदो आहे। उन खां पोइ हिन में छा छा थी सघे थो ऐं हिन मां छा कहिड़ा कहिड़ा ऑप्शन्स जेके आहिनि उहे थींदा आहिनि। ठीकु आहे, ऑपरेशन्स जेके आहिनि उहे थींदा आहिनि। त पहिरियों जेको आहे उहो आहे मार्जिन। मार्जिन छा हूंदो आहे उहे तव्हांजो अॻिते डिस्कस थिए थो, उहो तव्हां सम्झंदो त मार्जिन छा आहे। उन खां बाद में आहे ओरिएंटेशन। ठीकु आहे, ओरिएंटेशन छा आहे। ओरिएंटेशन खां बाद में आहे साइज़, उन खां बाद में आहे कॉलम। ठीकु आहे, उन खां बाद में आहे ब्रिक्स एंड उन खां बाद में आहे लाइन नंबर्स, उन खां बाद में आहे हाइफिनेशन। इहे सभई जेके आहिनि इन्हनि खे इहे ज़ेरे गौर हूंदा ऐं इहे तव्हां सम्झंदव त इहे छा कमु कंदा आहिनि, इन्हनि जो कहिड़ो कमु आहे ऐं पेज में असां इन्हनि जे वसीले कहिड़ी चेंजिंग आणे सघूं था पेज में। ठीकु आहे, सभ खां पहिरियां अचूं था मर्जिन जी तरफ़। त मर्जिन जेका हूंदी आहे इहो डिफरेंस हूंदो आहे पेज जो जेको पेज हूंदो आहे उन में जेको टेक्स्ट हूंदो आहे उन टेक्स्ट जो मतिलबु डिस्टेंस हूंदो आहे छाजे जेके पेज ईज हूंदियूं आहिनि। ठीकु आहे, पेज एजिस जेके हूंदियूं आहिनि, जेके किनारा हूंदा आहिनि पेज जा उन्हनि जे ऐं जेको टेक्स्ट हूंदो आहे उनजे विच में जेको मुफ़ासिलो हूंदो आहे उनखे चयो वेंदो आहे मर्जिन। ठीकु आहे, त मर्जिन जेका हूंदी आहे उन में छा थींदो आहे जो स्पेस मिलंदो आहे जॾहिं बि तव्हां पेज प्रिंट कंदा आहियो न। फॉर एग्ज़ाम्पल हाणे हिते ॾिसो, हीअ जेके आहे पेज में हिते स्पेस छॾियल आहे। ठीकु आहे, जेकॾहिं हिनमहिल त मूं लिखियो आहे हैंड रिटन आहे, पर जेकॾहिं तव्हां प्रिंट कंदो ऐं एतिरो तव्हां स्पेस हिन जे विच में छॾींदो। ठीकु आहे, हीअ किनारो आहे पेज जो, हिन पेज जे विच में जेको किनारो आहे इन किनारे खां जेको ही टेक्स्ट जेको स्पेस छॾियल आहे इन स्पेस खे असां चवंदा आहियूं मर्जिन। ठीकु आहे, ऐं इन मर्जिन में छा थींदो आहे तव्हां इन खे पोइ टेक्स्ट जेको हूंदो आहे उहो जेके पेजिस जूं जेके एजिस हूंदियूं आहिनि जेके पेज जूं उन खां तव्हां परते रखी सघंदा आहियो। उन में जेको तव्हां वटि जेतिरो बि तव्हां डिस्टेंस हिन में रखो विच ते उहो तव्हां डिस्टेंस हिन जे विच में रखी सघो था। ठीकु आहे, उन खां पोइ आहे त मर्जिन इज़ द एरिया और स्पेस बिटवीन द मेन कंटेंट ऑफ अ पेज एंड एज। ठीकु आहे, हाणे पेज ऐं एज जे विच में जेको डिस्टेंस हूंदो आहे उहो चवराईंदो आहे मर्जिन। उन खां बाद में मर्जिन असां वटि कहिड़ियूं कहिड़ियूं हूंदियूं आहिनि उहो हुन में मर्जिन में लेफ़्ट हूंदी आहे, राइट हूंदी आहे, लेफ़्ट मर्जिन, उन खां बाद में राइट मर्जिन, उन खां बाद में टॉप मर्जिन ऐं उन खां बाद में बॉटम। ठीकु आहे, हाणे इहे जेके हूंदियूं आहिनि मर्जिन्स हूंदियूं आहिनि छो जो हितां जेके टॉप में जेका तव्हांजो डिस्टेंस हूंदो उहो बि टॉप मर्जिन चवराईंदो, हेॾां जेको हूंदो उहो हीअ राइट मर्जिन चवराईंदो, हेॾां लेफ़्ट मर्जिन चवराईंदो ऐं उनखां अलावा जेको लास्ट में हूंदो उहो चवराईंदो तव्हांजो बॉटम मर्जिन। ठीकु आहे, उन खां बाद में हीअ छा थींदो आहे हिन में हिनखे शो कीअं थींदो आहे त हिन में हिकिड़ो त नंबर्स हूंदा आहिनि मथे। ठीकु आहे, उन खां बाद में हीअ रूलर शो कंदो आहे हिते तव्हांजे जेको आहे न हिकिड़ो हूंदो आहे वर्टिकल, ॿियो हूंदो आहे हॉरिज़ॉन्टल। ठीकु आहे, हॉरिज़ॉन्टल ऐं वर्टिकल तव्हांजी साइड में हिकिड़ो रूलर हूंदो आहे जंहिं रूलर ते मर्जिन शो कयल हूंदी आहे, त उतां बि तव्हां मर्जिन सेट करे सघो था। ॿियो अंदरि तव्हांजो हुते पेज में ऑप्शन हूंदो आहे, उन ऑप्शन तां बि तव्हां मर्जिन सेट करे सघो था। ठीकु आहे, उन खां बाद में अचे थी ओरिएंटेशन। ओरिएंटेशन छा हूंदी आहे, इट आल्सो कॉल्ड प्रिंट ओरिएंटेशन। हाणे हिनखे ओरिएंटेशन खे पेज ओरिएंटेशन बि चइबो आहे। असल में हूंदो छा आहे ओरिएंटेशन, त जेको तव्हां पेज ॾिसंदा आहियो न, जेको तव्हांजो पेज हूंदो आहे उनखे प्रिंट करण जा ॿ मेथड हूंदा आहिनि, हिकिड़ो हूंदो आहे हॉरिज़ॉन्टल, ॿियो हूंदो आहे वर्टिकल। ठीकु आहे, त पेज हिकिड़ो हॉरिज़ॉन्टल तरीक़े सां प्रिंट थी सघे थो, उनखां अलावा उन में तव्हां हॉरिज़ॉन्टल तरीक़े सां जेको टेक्स्ट आहे उहो एड करे सघो था। उनखां अलावा ॿियो जेको वर्टिकल आहे मेथड उहो उन में तव्हां वर्टिकल तरीक़े सां जेको टेक्स्ट आहे उहो उन में एड करे सघो था। ठीकु आहे, उनखां पोइ हिन में जेको आहे पोर्ट्रेट जेको हूंदो आहे उनखे चइबो आहे वर्टिकल। ठीकु आहे, हाणे तव्हां ही पोर्ट्रेट ऐं लैंडस्केप सम्झंदा हूंदो त मोबाइल में बि ऑप्शन हूंदो आहे जॾहिं तव्हां इमेज क्लिक कंदा आहियो। ठीकु आहे, को बि इमेज जेको आहे कैप्चर कंदा आहियो त उन में पोर्ट्रेट जो ऑप्शन हूंदो आहे। हाणे पोर्ट्रेट जो ऑप्शन छा हूंदो आहे, इहो हूंदो आहे वर्टिकल। ठीकु आहे, उन खां बाद में हिन साइड जो हूंदो आहे वर्टिकल। ठीकु आहे, उन खां बाद में हूंदो आहे लैंडस्केप। लैंडस्केप छा हूंदो आहे, उहो वरी लैंडस्केप जेको आहे हॉरिज़ॉन्टल हूंदो आहे। हाणे ॿ ऑप्शन हूंदा आहिनि हिन में ओरिएंटेशन जा, हिकिड़ो हूंदो आहे वर्टिकल ऐं ॿियो हूंदो आहे लैंडस्केप। हीअ ॿई तव्हांजे साम्हूं आहिनि, हिकिड़ो आहे जेको वर्टिकल आहे ऐं उनखां अलावा ॿियो आहे जेको लैंडस्केप आहे। उन खां बाद में अचूं था साइज़ जी तरफ़। त साइज़ तव्हां सभिनि खे ख़बर आहे त हिन में साइज़ छा थींदी आहे, इहा जस्ट पेज जी साइज़ न हूंदी आहे, इहा तव्हांजे पेपर जी साइज़ हूंदी आहे जेको तव्हांखे पेपर रिक्वायर्ड हूंदो आहे उन पेज खे प्रिंट करण जे लाइ। ठीकु आहे, जेकॾहिं तव्हां पेज में इहा जेका सेटिंग आहे उहा साइज़ सेट नथा कयो त तव्हांजो जेको पेज आहे उहो करेक्टली प्रिंट न थींदो। जेको टेक्स्ट हूंदो उहो तव्हांजो उहा जेका डेटा हूंदी टेक्स्ट जी उहा तव्हांजी करेक्टली जेका आहे उहा प्रिंट न थींदी।
इन में जेके कॉमन एग्जांपल्स आहिनि उहे आहिनि A3 पेज साइज़, उन खां बाद में आहे A4, उन खां बाद में आहे A5, ठीकु आहे। हीअ जेके जनरली यूज़ थींदड़ आहिनि इहे जेके आहिनि एग्जांपल्स आहिनि पेज जा। उन खां बाद में अञा जेको सभिनि खां आम तरह सां जेको हीउ पेज मूं बि यूज़ कयो आहे, इस्तेमालु कयो आहे, ठीकु आहे। हिन जी जेका साइज़ आहे उहा आहे A4। ऐं तव्हां ईअं बि चई सघो था, ऐं ईअं बि ऑप्शन अची सघे थो, पेपर में सवाल अची सघे थो, त जेको कॉमनली यूज़ थींदड़ आहे, मोस्ट कॉमन जेको पेपर साइज़ आहे उहा कहिड़ी आहे जेका यूज़ थींदड़ आहे, उहा तव्हां चवंदो A4 साइज़ आहे, ठीकु आहे। A4 साइज़ जेका पेज जी आहे उहा कॉमन यूज़ कई वेंदी आहे। उन खां बाद में असां चऊं था कॉलम्स जी जानिब। कॉलम्स तव्हांखे ख़बर आहिनि, ठीकु आहे। हाणे कॉलम्स छा हूंदियूं आहिनि? कॉलम्स में हिकिड़ो त तरीक़ो हूंदो आहे, तव्हां कॉलम्स जेको आहे ठाहींदा आहियो, क्रिएट कंदा आहियो। उन खां बाद में ॿियो थींदो आहे त जेके पेज हूंदो आहे उन में कॉलम्स शो न आहिनि थियल हूंदियूं, इट मीन्स दैट टेबल शो न आहे थियल हूंदी, ठीकु आहे। उते जस्ट तव्हांजा जेके आहिनि कॉलम थियल हूंदा आहिनि, इट मीन्स दैट हिकु पासे तव्हां हिन पासे टेक्स्ट आंदो, ॿियो तव्हां हिन पासे टेक्स्ट आंदो, ठीकु आहे। माना हिन खे तव्हां ॿ पार्ट करे छॾिया, हिन पार्ट में बि टेक्स्ट अची वियो, हिन पार्ट में बि टेक्स्ट अची वियो। इन जो तव्हांजो छा थी वियो? इहो कॉलम्स थी वियो। ऐं कॉलम्स छा में हूंदियूं आहिनि? उहे वर्टिकल हूंदियूं आहिनि, ठीकु आहे। कॉलम्स कीअं हूंदियूं आहिनि? उहे वर्टिकल हूंदियूं आहिनि ऐं ॿ साइड तव्हां हुनजी तव्हांजी मर्ज़ी आहे त हुन में तव्हां केतिरियूं बि जेके आहिनि उहे ॾेई सघो था कॉलम्स, ठीकु आहे। कॉलम्स आर यूज़ टू स्प्लिट द टेक्स्ट इनटू 2 और मोर वर्टिकल कॉलम्स, ठीकु आहे। कॉलम्स आर यूज़ टू स्प्लिट द टेक्स्ट इनटू 2 और मोर वर्टिकल कॉलम्स। उन खां बाद में अचे थी असांजी ब्रिक्स। हाणे ब्रिक्स छा हूंदी आहे? ब्रिक्स बटन ऐं ऑप्शन जेको आहे बटन और ऑप्शन इज़ यूज़ टू इंसर्ट अ न्यू पेज। हाणे ब्रिक जेका हूंदी आहे उहा यूज़ थींदी आहे, ऐं ब्रिक खे जेको आहे बटन ऑप्शन इहो छा जे लाइ इस्तेमालु थींदो आहे? पेज इंसर्ट करण जे लाइ। पेज इंसर्ट तव्हां कीअं कंदा हो? पेज जेको हूंदो आहे नयो पेज विदाउट कंप्लीटिंग, ठीकु आहे। हाणे विदाउट कंप्लीटिंग कीअं आहे? तव्हां हिन खे जेको हीउ इनकम्पलीट पेज हूंदो आहे, जीअं चइजे त कीअं इनकम्पलीट पेज हूंदो आहे, जो तव्हां वटि हिकिड़ो अगरि जेकॾहिं तव्हां कुझु बि पेज ते टेक्स्ट एंटर कयो था वेठा ऐं उहो टेक्स्ट तव्हांजो एंटर थी वियो, ठीकु आहे। ऐं हिते तव्हांजो उहो चैप्टर कंप्लीट थियो। फॉर एग्ज़ाम्पल तव्हां बुक था वेठा लिखो, ठीकु आहे। उहा बुक जेकॾहिं तव्हां लिखो था वेठा त उन बुक में छा थींदो? जो